असां सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड जे पगदार पुट मीर शहबाज ख़ान लुंड खे टाउन मीरपुर माथेलो ते पीपी जो टिकट मिलण ते मुबारकबाद पेश करियूं था ऐं मीर सरदार ख़ान लुंड खे साहिब ख़ान लुंड ते पीपी ज़िले कौंसिल जो टिकट मिलण ते मुबारकबाद पेश करियूं था ऐं पीपी यूसी यारू लुंड ते यूसी चेयरमैन जो टिकट मिलण ते मुमताज़ अली लुंड खे मुबारकबाद पेश करियूं था। पारां करमुद्दीन लुंड, मुनीर अहमद लुंड, अस्कर अली लुंड, अली रज़ा लुंड। तीर पिता ले दुश्मन